टाइम सां गॾु आऊं ऐं ग़ुलाम हुसैन ख्वाजा असां पंहिंजे अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं जमपीर शहर जे हवाले खां। जमपीर जो हीउ शहर तारीख़ी, अदबी, सक़ाफ़ती हवाले खां तमामु हिकिड़ो अहम इलाइक़ो सम्झो वञे थो। ख़ासि तौर ते हीउ इलाइक़ो कोस्तान वारे जेके समूरी जेके ठठे दिली पटी आहे उन्हनि जे माण्हुनि जे लाइ पिणु हिकिड़ो अहम शहरु आहे। हिते हितां जे माण्हुनि जो वाणिज्य वापारु, माण्हुनि जो अचणु वञणु ऐं माण्हुनि जा रोड रस्ता जेके आहिनि हिन शहर खां गुज़री करे ठठे ऐं ठठे खां पोइ नूरियाबाद वारे पासे ताईं हितां ई माण्हुनि जो अचु वञु पिणु थिए थो। जमपीर जो हीउ इलाइक़ो जंहिंजे लाइ इहो पिणु चयो वञे थो त हीउ कंहिं दौर में नखलस्तान वारो इलाइक़ो सॾियो वेंदो हो, जंहिंजे हिकिड़े पासे खजीन जा वॾा बाग़ हूंदा हुआ, शहर जे ॿिए पासे जाबलू इलाइक़ो ऐं टे पासे ट्रेन जी पटड़ी गुज़रे थी। हिते हिन शहर में जेकी ट्रेन जी पटड़ी आहे इहा पाकिस्तान जी आज़ादी खां पहिरीं पटड़ी ते जोड़ाई वई, जितां कराची खां हैदराबाद ताईं माण्हुनि जो अचणु वञणु पिणु थिए थो ऐं हिते कोस्तान जा माण्हू इन ट्रेन ज़रिए कराची ऐं हैदराबाद पिणु अचणु वञनि था। अॼु जे प्रोग्राम में असां ॾिसंदासीं त हिन शहर जा कहिड़ी नौच जा मसइला आहिनि ऐं हिन शहर में कहिड़े क़िस्म जूं अदबी सरगर्मियूं पिणु थींदियूं रहियूं आहिनि, हिन शहर जी तारीख़ कहिड़ी आहे। जमपीर जे हिन शहर जे बारे में ॿुधायो वञे थो त हिते जेतोणीकि शेख हयास, इब्राहिम जोयो समेत मुख़्तलिफ़ शाइर ऐं अदीब हिते ईंदा रहिया आहिनि ऐं हिन शहर ऐं इलाइक़े में केतिरा ॾींहं पिणु गुज़ारींदा रहिया आहिनि। हिन जमपीर वारे शहर में नामियारे अदीब इब्न हयात पंवर हितां जे माण्हुनि खे तइलीम ॾिनी ऐं हिते वॾो अरसो हिन शहर में गुज़ारियो। अचो त ॾिसूं था त हिन शहर में हिन वक़्तु कहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं आहिनि ऐं जमपीर जो जेको हीउ इलाइक़ो आहे इन जी जेके हुस्नाकियुनि जा मंज़र जेके आहिनि उहे अञा ताईं आहिनि या कोन्हनि, या हिन जमपीर जे जेके हुस्नाकी जा मंज़र आहिनि जंहिंजो ज़िक्र शेख हयात ऐं हसनदरस पंहिंजी शाइरी में पिणु कयो आहे। जमपीर जे हिकिड़े पासे कींजर ढंढ आहे, जमपीर जे ॿिए पासे कोस्तान वारो इलाइक़ो आहे, त जमपीर जे टे पासे ट्रेन पटड़ी ऐं खजीन जा वॾा बाग़ हुआ, जिते हाणे जी छा सूरत हाल आहे ऐं हितां जो आम माण्हू जेको आहे उहो हिन सही सूरत हाल खे कीअं थो ॾिसे। अचो त हिन शहर जे माण्हू सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जी असां मौजूदु आहियूं जमपीर शहर जी जेका क़दीम बाज़ार आहे ऐं असां हितां जे माण्हू सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं असां पुछंदासीं त जमपीर जूं हाणोकियूं हालतूं कहिड़े क़िस्म जूं आहिनि। साईं तव्हां ॿुधायो त तव्हां जमपीर जो जेको इरूज आहे उहो तव्हां कीअं ॾिठो? अदा सभ खां पहिरीं त आउं सिंध टीवी वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन खे जमपीर यादि आयो। जमपीर जी तमामु हिकिड़ी पुराणी तारीख़ आहे, तमामु क़दीम उनजी जेको सो आहे जेको पुराणा तारीख़ी किताब आहिनि उन्हनि में जेका जमपीर जी जेका उरूज आहे उन में इहो त हिन जो पुराणो नालो जेको आहे कांटो हो। हितां जा आसपास जा जेके इलाइक़ा कल्लो, सरी, थाणो बुला खान ऐं ॿिया जेके आसपास जा इलाइक़ा उन्हनि में जेके फसल थींदा हुआ उहे हिते जमपीर रेलवे स्टेशन ते कांटो लॻियलु हूंदो हो जिते उहे फसल ईंदा हुआ ऐं हिते जेके मैदनी पैदावार जेका आहे उन्हनि में कोयलो, मेट ऐं ॿियूं शयूं जेके उहे हितां खां सॼे मुल्क में जेको आहे सो सप्लाई थींदियूं रेलवे जे थ्रू। ऐं हिते किंजर ढंढ जेका आहे उनजो जेको उरूज आहे, किंजर ढंढ जी हिकिड़ी तारीख़ी हैसियत आहे पंहिंजी, उन जे हवाले सां जेको आहे जेका मच्छी मरंदी हुई सॼे पाकिस्तान में हितां खां सप्लाई थींदी हुई। ऐं उनखां पोइ हालति इहा आहे जो हाणे असांजो इहो शहर जेको आहे जेको तव्हां रिकॉर्डिंग बि कई आहे, उन जूं पुराणियूं जायूं बि तव्हां ॾिठियूं आहिनि ऐं उनजे विच में जेको शहर जो जेको तारीख़ी बर्ड लॻियलु आहे उहो बि तव्हां जेको आहे उनजी रिकॉर्डिंग कई आहे। हालति इहा आहे हिन वक़्तु जो जमपीर जो शहर जेको अॼु बि मरकज़ी हैसियत रखे थो, जेको उनजा जेके मामला आहिनि, जेके मसइला आहिनि उन में पीअण जो जेको पाणी आहे उहो जेको इंडस्ट्रियल एरियाज़ कोटड़ी जो ऐं नूरियाबाद जो जेको आहे उनजो जेको गंदो पाणी आहे उहो जेको किंजर ढंढ में अचे थो, जमपीर जे ऐं आसपास जा माण्हू उहो वापराइनि था, जंहिंसां पेट जूं बीमारियूं ऐं ॿियूं चमड़ीअ जूं बीमारियूं जेके हिते माण्हुनि खे थी वियूं आहिनि। जमपीर जे रोड जी हालति इहा आहे जो उनखे उनजो नालो ई रखियो वियो आहे डिलीवरी रोड। माना जेकॾहिं अस्पताल को डिलीवरी केस खणी वञे त उहो रस्ते में जेको आहे सो
साल थी थो वञे, यानी उन करे जेको आहे सो उन नालो ई डिलीवरी रोड रखियो वियो आहे जम्पीर जो। हितां जो वाटर सप्लाई जो जेको सिस्टम आहे तमामु नाकार आहे। आसपास जे माण्हुनि खे, ॻोठनि खे, शहर खे जेको पाणी गंदो मिले थो, वक़्त ते कोन थो मिले। ऐं हितां जी जेका हिते बिजली ठहे थी, विंड पावर प्रोजेक्ट जेको लॻल आहे उन में जेका एग्रीमेंट थियल हुई उन मूजिबि जम्पीर शहर खे जेका लाइट हुई उहा फ्री में ॾियणी हुई कुझु सालनि ताईं। उनखां पोइ 500 रुपया फ़ी घर जे हिसाब सां उन में एग्रीमेंट में उहा लिखत थियल आहे। ऐं उनखां पोइ जेका हिते जेका लोड शेडिंग आहे उन में बि इहो हो त भई इहा लोड शेडिंग जेका आहे उहा बि हिते कान थींदी, पर उन ते अमल कोन थो थिए। इन करे जो हिन जी शहर जी जम्पीर जी या हिन ठटे ज़िले जी जेका मालिकी करण वारा जेके आहिनि उहे सिर्फ़ु पंहिंजे ज़ाती मफ़ादनि, सियासी मफ़ादनि जे ख़ातिर उहे अॻियां अचनि था, इलेक्शन्स ऐवाननि में वञनि था ऐं पोइ जेको आहे विसारे छॾीनि था, सिर्फ़ु वोट वठणु अचनि था। वॾा वाइदा तव्हांजे ख़्याल में हिन समूरनि मसइलनि जो हल छा आहे? ही तव्हांजो जेको आहे मीडिया जे थ्रू असां हिननि खे अपील कयूं था। हाणे हिते रेलवे जी स्टेशन जेका आहे उन में हालत इहा आहे त सॼे पाकिस्तान जूं ट्रेनूं हितां गुज़रनि थियूं, पर हिते जे माण्हुनि खे रेलवे जे स्टाफ जी बि सहूलियत कोन्हे को। हिकिड़े मिंट जे लाइ असां मुतालबो थो कयां सिंध टीवी जे हिन अॼोके प्रोग्राम जे मरफ़त रेलवे जे वफ़ाक़ी वज़ीर जेको आहे आसिफ़ साहब खे, जनाब ख्वाजा आसिफ़ साहब खे, त उहे हिकिड़े मिंट जो अलामा इक़बाल जो असांखे स्टाफ ॾियनि हिते जम्पीर में अप एंड डाउन में। इहा असांजी पुराणी जेको आहे सो एप्लीकेशन बि पियल आहे, गुज़िरियल 22 अगस्त ते असां ॾिनी हुई मोहतरमा मारवी मेमन जे मरफ़त। इहो असांजो मुतालबो आहे। ऐं ॿियो हितां जो जेको हेल्थ सेंटर आहे, जेको सहूलियतूं जेके कोन आहिनि, सिहत जूं सहूलियतूं कोन आहिनि, असीं मुतालबो कयूं था त असांखे जेको आहे सो सिहत जूं सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां जम्पीर शहर जो जेको इरूज आहे उनखे तव्हां कीअं ॾिठो? साईं, जम्पीर शहर जो उरूज एतिरो आहे, जम्पीर एतिरो क़दीमी शहर ऐं तारीख़ी शहर हो। खणी मुंहिंजे पोयां हिकिड़ो बड़ आहे, छा 73 साल मुंहिंजी जमार आहे, पर तमामु पुरानो आहे, शहर जी ज़ीनत आहे। हिन खां अॻु जम्पीर में कारा इंजन हलंदा हुआ। कारा इंजन में टोटल जेका बि ट्रेनूं जम्पीर जो स्टाफ हूंदो हो, उन कारा इंजन खां पोइ जम्पीर में हाणे हालत अहिड़ी आहे कि वॾी आबादी, पन बिजली सभु कुझु आहे, प्रोजेक्ट आहे, पर हुन खां पोइ गाॾियूं सवारी लाइ माण्हू जे लाइ कुझु कोन्हे। ऐं पानी जी पोषण इहो था किंज ढंढ खां पानी मिले थो, पर इहे मथां जेका प्रोजेक्ट आहिनि हिननि जो जेको किनो मवाद जेका आहे उहो जम्पीर में अची किंजर में गॾिजे थो, जेका तमामु माण्हुनि खे पेट जी बीमारी। ऐं जम्पीर ज़िले ठटे जो कांटो हूंदो हो, एतिरे क़दुरु कांटो हूंदो हो, एॾी रौनक थींदी हुई कि हिते 100 उठ हिते बीहंदी हुई ऐं आमद रफ़ उठनि ते माण्हू कंदा हुआ। तव्हां घणे अरसे खां रहो पिया, किथां तव्हां हिते आया? 1947 में असीं हिते आबाद थिया आहियूं। ऐं 47 खां पोइ जम्पीर तमामु रौनक वारो ऐं सुठो हो। ऐं ठटे जे दारखाना बि उठनि जे जेका बि बरामद हुई उठनि जे ज़रिए थींदी हुई। ऐं उनखां पोइ हिते मादेनात तमामु आहे, कोलो आहे, मुल्तानी मिटी आहे, ऐं रंगठाण जो जेका पथर आहे, टोटल मादेनात सिमट जो पथर आहे। हिते बाए ट्रेनूं बिंदी धिक हूंदो हो, धिक ते ट्रक माल रखंदा हुआ ऐं ॿ ज़रिए ट्रेन वेंदा हुआ। हाणे उन ॻाल्हि खां बि असीं महरूम थी विया। हिन शहर में केतिरा माण्हू लॾ प्राण करे पाकिस्तान थियण खां पोइ हुते शिफ्ट थिया? कहिड़े कहिड़े शहर में शिफ्ट थिया? हिन टाइम पाकिस्तान में लड प्लांट करे माण्हू इलाही माण्हू शिफ्ट थी विया आहिनि। जेका पुराणो माण्हू आहे, जेको सहूलियतूं ख़तमु थी विया आहिनि। बाक़ी असीं जेका अञा वेठा आहियूं, सिर्फ़ु उहो ई तरक़ी जम्पीर जेको हो, जम्पीर ॾिठो, हाणे जम्पीर खे हिकिड़ो उजाड़ थो ॾिसूं। सियासी सहूलियतूं कुझु कोन्हे। ऐं रोड हालांकि कांटो हूंदे आबादी जे लिहाज़ सां सियासी सहूलियत रोड हिते कोन्हे। हिकिड़ी मोरिया ठटे वञण में जेका अधु कलाक जो रस्तो आहे उहो 1.5 कलाक 2 कलाक लॻनि था। ऐं हिन पासे रोड ते वञो तव्हां जरक साइड तां, जरक साइड खां बि रोड जी हालत अहिड़ी रही वई आहे कि माण्हू वाक़ई अगरि इतफ़ाक़ एमरजेंसी थी थो वञे, व्यायाम घर हिते ज़रूरी आहे ऐं व्यायाम घर न आहे हिते एमरजेंसी में माण्हू खणी थो वञनि, रस्ते में ई व्यायाम थी थो वञे। तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि? भाई साईं, मसइला इहे ई आहिनि, रोड रस्ता कोन्हे, में बेरोज़गारी लॻी पई आहे, माण्हू बुखनि पिया मरनि, का सहूलियत कोन्हे। सियासी जेके लीडर आहिनि जॾहिं वोट वठनि था, कुर्सी ते वेहंदा वञनि त बाबा अॼु हीउ कोन्हे, अॼु हू कोन्हे, रुॻो नमूनोबाज़ी पिया कनि ऐं हे ग़रीब वीचारा बुखनि पिया मरनि। तमामु बदहाली जो शिकार आहे जम्पीर शहर। इन खां वधीक त असीं चई नथा सघूं। का सहूलियत गवर्नमेंट जे तरफ़ां हिते मकानी माण्हुनि खे ज़रूरु जो कोन्हे। तव्हां ॿुधायो त हीउ जेको जम्पीर वारो इलाइक़ो आहे, हिन कोस्तान में कहिड़ी अहमियत आहे हिन शहर जी? सही न शहर तारीख़ी शहर आहे साईं, तमामु तारीख़ी शहर आहे। इहा अंग्रेज़ जे दौर खां बि अॻु जो मशहूरु आहे। पर अर्ज़ु हीअ त जेॾो वॾो नालो हुअसि त
तिरुण में तबाही बि का शइ कान्हे। ऐं रोड शहर जा बि इहे आहिनि जॾहिं बरसाति पए थी त गुटको बि एतिरो थियो वञे या का ख़बर कोन थी त को वेट उते कोई छॾूं या कोई शहर मां पाणी पियो अचे। अवल त हालत इहा थी वञे। ऐं हे रोड आहिनि ऐं हितां नूरियाबाद रोड टुटी फुटी वियो आहे ऐं हींअर ताज़ो कलाकु थियो हिन रोड तां अचां पियो झंपीर खां 2 फरलांग अॻियां पको टुटी वियो। उहे अधु इंच वारा पुलिन में पथर ठेकेदार भरीनि था अलाह जन्नत नसीब करनि। ईअं राकेट किरियो आहे शुक्र अलाह जो अधु कलाकु थियो आहे। क्रेश भरियल गाॾीअ में जेको ड्राइवर बची वियो आहे ऐं मज़ूर बची विया। तव्हां अखियुनि सां ॾिसी वञे मूवी भरे अचो ऐं गाॾी सॼी दॿिजी वई हेठि। जेको आउं सम्झां थो त हाणे ताईं फ़िलहाल त बसियूं बीठियूं हूंदियूं जेसीं वरी उहा गाॾी निकिरे। न त चर्स शराब अफ़ीम जुआऊं ऐं मन सभु अॾा गुटका पर मन वॾी मन राति जो तव्हां अचे ॾिसो झिंपीर शहर में रुगो तव्हांखे मवाली मिलंदा ॿियो को माण्हू संसूदो तव्हांखे कोन मिलंदो। तक़रीबन हिते मथे टूएल लॻल आहिनि मन बासर माण्हुनि जा जेके मन मीटर मन त मन हलनि ई कोन था बंदि मीटर पिया आहिनि मन वॾो 500 मीटर कुंजनि ते पिया हलनि। हिते मन इहे शराब चर्स मंथलियूं जुआऊं ऐं तालीम तबाह लॻी पई आहे। बुक मल तबाह लॻी पई आहे। मास्तर स्कूलनि जो मुंहुं कोन था ॾिसनि त कहिड़ो स्कूल असांजी किथे ड्यूटीअ रुगो वेंदा आहिनि पघार खणंदा आहिनि ॿी का बि ख़बर न आहे। असांजो स्कूल आहे ॻोठ अलनि पालारी सुभाणे अख़बार में बि हुनजो अचंदो पर उते मन मास्तर नथो अचे। ॿारनि जी तालीम वालीम का शइ को बि मन कोन्हे झिंपीर शहर में। हर शइ मुकमल ख़तमु आहे धणी न आहे झिंपीर शहर जो। जी तव्हां ॿुधायो त हीउ जेको शहर आहे हिन अरूज तव्हां कीअं ॾिठो ऐं कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि हुते? साईं झंपीर शहर जंहिं वक़्त में उरूज में हो उहो उरूज एतिरो माना बहितरीनु हो जो अॼु असीं उन उरूज खे नथा ॾिसूं। ऐं माज़ी में असांजी जेका ढंढ आहे किंजर ढंढ जेका पाकिस्तान जी असांजो वॾी ढंढ आहे ऐं मशहूरु ढंढ आहे तारीख़ी ढंढ आहे। उन मां जेके मच्छी हूंदी हुई उन मच्छी जेका हिते चढ़ंदी हुई ऐं हिते गाॾियूं जेके स्टॉप कंदियूं हुयूं अधु कलाक गाॾियूं बीहंदियूं हुयूं ऐं उन गाॾीअ में जेके मच्छियूं चढ़ंदियूं हुयूं उन जा जेके नंग चढ़ंदा लाहौर रावलपिंडी इस्लामाबाद ते ईंदा हुआ। अॼु जेका आहे उहा असांजी मच्छी में जेका माना असांखे खाइण लाइ बि नथी मिले हिते। असांजा इहो वेदन थी वियो आहे मच्छी बिल्कुलु ख़तमु थी वई आहे ढंढ में ऐं ढंढ जो पाणी जेको आहे उहो बि तमामु ज़हर वारो थी वियो आहे ऐं उन में अलाए केतिरनि क़िस्म जा केमिकल मिली विया आहिनि। उहो बि असांजे लाइ तमामु हानिकार आहे। ऐं ॿियो असांखां वॾो मसइलो इहो आहे जो असांजी जेको रोड आहे झंपीर खां वठी ठटो सो तमामु कंहिं कम जो न आहे। कंहिं बि क़िस्म में बीमारी में या को डिलीवरी केस में थिए थो त असांजे लाइ तमामु वॾो मसइलो थिए थो त असीं हाणे केॾांहुं वञूं। असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि जेके बि ग्रुप आहिनि उहे हितां असांखां वोट वठी त वञनि था पर वरी उहे असांजा निहारीनि कोन था त हे जहिड़ा बि आहिनि या मरी विया। त हाणे असांजा जेके रोड रस्ता आहिनि उहे बिल्कुलु कंहिं कम जा न आहिनि। हिन शहर में बदमनी छा सूरत आहे? साईं बदमनी त हर शहर में आहे ऐं हिते बि लाज़मी आहे पर उहा इंतिज़ाम जो मसइलो आहे। इंतिज़ामिया उन ते कंट्रोल करणु चाहे त करे सघे थी पर हाणे इंतिज़ाम बि जेको सो अहिड़नि माण्हुनि जे हवाले आहे जो नथा चाहिनि त इहा बदमनी जेका हितां वञे। पर गुटके जो वॾो आज़ार आहे ऐं ठरो बि हिते आहे ऐं उन सां अलावा ॿी जेके जुआ जी रांदूं बि हिते हलनि पियूं उन्हनि जे लाइ इंतिज़ामिया खे ऐं टी वी चैनल जे थ्रू असीं चवंदासीं त उन्हनि ते कंट्रोल कनि। ऐं ॿिया बि घणा ई मसइला आहिनि असांजा हिते जेके मुक़ामी लेवल ते असांजे माण्हुनि खे जेके नौजवान आहिनि तंहिंखे रोज़गार न आहे। रोज़गार जो वॾो मसइलो आहे। हिते कंपनियूं जेके लॻियूं आहिनि उन कंपनियुनि में असांजे मक़ामी माण्हुनि खे का बि जेका सहूलियत न आहे। उन्हनि खे रोज़गार बिल्कुलु न ॾिनो वियो आहे। ऐं ॿियो त असां जेके मक़ामी माण्हू आहिनि हिते जेके ज़मीनूं जंहिंजियूं आहिनि उन्हनि ते ज़मीननि ते कब्ज़ा थी विया आहिनि। उन्हनि जूं कब्ज़ा जेके थी विया आहिनि उनखे उनजो मुआवज़ो न पियो मिले ऐं ॿिया बि खोड़ मसाला आहिनि। तव्हां ॿुधायो त हिन शहर जा कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि? मसइला हिकिड़ा त आकड़ा मसाला एतिरा थी विया आहिनि जो ॻाल्हि ई न पुछा कर। जेको बि असीं यकीन जे करे रुगो ठला सुबुह जो दुकानु खोली था शाम जो बंदि करे वञे धंधो छिप कोन्हे। जेको 2 रुपया 5 रुपया 10 रुपया 20 रुपया ॿारहें ख़र्ची वञे त वञे आकड़ो था गुॾनि। आकड़ो बि हिकिड़ो कोन्हे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 4-5 जॻहियुनि ते आकड़ा आहिनि ऐं इंतिज़ामिया तक़रीबन 3500 रुपया मंथली वठे थी पुलिस उन सां मिली जुली करे वठे थी। ऐं ॿियो त जेको सो शहर जूं जेके घटियूं वञी ॾिसो यकीन जे करे माण्हू नमाज़ बि नथो पढ़े। जितां मटे थो गटर में कपिड़ा ख़राब था थियनि। रोड तव्हां आया हूंदा रोड माशाल्लाह झंपीर ठटो लिंक रोड मुकमल तौर तबाह थी वियो। हर रोज़ फुल लुट थीनि थियूं। न यकीन करे को डिलीवरी मसइलो थिए थो न त उते वञण माना ॿार माई खे तकलीफ़ थिए थी त उन रस्ते में डिलीवर थी वेंदी या त मरियो वञे या डिलीवर थी वेंदी। माशाल्लाह रोड ई असांजो अहिड़ो आहे रुगो हॾा खंदा लॻो पियो आहे माशाल्लाह। वरी हिन रोड ते माशाल्लाह हर रोज़ फुल लुट थीनि थियूं। को ऐं चवंदो को इंतिज़ामिया मुकमल तौर ख़ामोश को अञा સુધી मुंहिंजे ख़्याल में न गाॾियूं थी मिलनि
न हुन वारी ॻाल्हि इंतिज़ामी हरकत में थी अचे। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा जेके बि पुलिस में हिते आहिनि सभु हिते जा ई आहिनि। ॿुधा पोइ ॾोह कंट्रोल थीनि ई नथा। ॿाहिरि जो माण्हू हूंदो त हुन सां माण्हू ॻाल्हाए बि सघे थो। हिते त हाणे छा ॻाल्हायूं भला, कुझु बि असांखे ॻाल्हाइण जे लाइ मौक़ो ई नथो मिले। हाणे हिकिड़े खे चऊं बेवाजिबी हिकिड़ो करे ॻाल्हाए ॿियो, यार तोखे असां तकलीफ़ आहे, असां हुनखे तकलीफ़ नहीं, तोसां त तकलीफ़ कोन्हे। असांखे चवांखे बोर ॾींदासीं, उहे बोर बि ॿिए खे पिया ॾियनि। असांखे न रोड आहे, न असांखे को पाणी जी सहूलियत, न वाटर सप्लाई आहे। असां ते माना कंहिं शइ जी सहूलियत कोन आहे, न को बिजली त बि कची असां पंहिंजे पैसनि ते आणाई आहे। न पीपीए जी माना असां बिजली नी असां तव्हां वोट वठी वञनि, वरी चवंदा भाउ तव्हांखे ॾींदासीं। असीं असल खां ई पीपीए जा माण्हू आहियूं, असां अञा सूदी असां पीपीए जा माण्हू आहियूं, पर अञा असांखे माना का शइ कोन ॾिनो, न को बोर ॾिनो। असांजा बोर उहे ॿियनि खे ॾेई छॾियऊं। असांजे जेका असां पाणी उहो वाटर सप्लाई उहे बि असांखे कोन ॾिनो। असां सां वाइदा करिया आहिनि, उहे बि असांखे जमपीर शहर जी सुञाणप हितां जो क़दीम मंदरपुर आहे। शिव महादेव मंदर जो हुते जेको शेवादारी आहे, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त जमपीर शहर कहिड़े हवाले खां मशहूरु आहे। साईं तव्हां ॿुधायो त हीउ जेको जमपीर शहर आहे हिन में तमामु घणा अक़लियत जा माण्हू रहनि था, हिन में कहिड़े नमूने जा मसइला आहिनि? ये मसला जाम आहिनि साईं। रोड रस्ता सभु ख़राबु लॻा पिया आहिनि, ऐं ड्रेन सिस्टम असांजो सही न आहे। पाणी जो वाटर सप्लाई सिस्टम उहो बि असांजो सही न आहे। उहो असांखे ख़राबु पाणी असांजे हले, वाटर फ्लड न आहे। इन ई करे काफ़ी मसइला अहिड़ा आहिनि जो ट्रेनियुनि जो स्टाफ आहे वग़ैरह आहे, तकलीफ़ ॾाढी आहे। अक़लियती बिरादरी कहिड़ा मसइला आहिनि? साईं हुननि जा काफ़ी मसइला आहिनि। इन ई करे साईं असांखे हर ॻाल्हि में नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असांखे कंहिं चीज़ जी सहूलियत न ॾिनी वई ऐं ॿियो असांखे काफ़ी माना अहिड़ी जेके अक़लियत ॾिनियूं वेंदियूं थियूं सहूलियतूं उहे का बि न आहे असांखे। जमपीर जहिड़े तारीख़ी शहर जा जेतोणीकि अनेक मसइला आहिनि जंहिंजे बारे में हितां जे शहरनि जा मुख़्तलिफ़ शिकायतूं ऐं मुख़्तलिफ़ राय आहिनि। प्रोग्राम जारी आहे, वठूं था हिकु ब्रेक। वेलकम बैक। असां मौजूदु आहियूं जमपीर जे रेलवे स्टेशन ते, जिते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं मोहम्मद अली मांझी सां। साईं तव्हां ॿुधायो त हीउ जेको जमपीर जो जेको रेलवे स्टेशन आहे, जेको ट्रैक आहे कराची हैदराबाद ताईं, इन जी कहिड़ी असर रही आहे ऐं कहिड़े क़िस्म जो वाणिज्य वापारु हिन शहर में थींदो रहियो आहे? हक़ीक़त में रेलवे जेका लाइन आहे उनजो पहिरीं में पुराणे में पुराणो अगाटे में अगाटो इहो ई ट्रैक आहे, जेको कराची खां वठी कोटड़ीअ ताईं हो। बल्कि पहिरीं त मीटिंग ताईं हो, उनखे वरी पोइ वधायो वियो, जेको कोटड़ीअ ताईं कयो वियो। असल में जेको हिते जे दरियाई इलाइक़नि ते जेको बि वाणिज्य वापारु थींदो हो, पहिरियां ई त न फ़क़ति दरियाई पर पहिरीं जेको वापारु थींदो उहो समुंड जे रस्ते थींदो हो। समुंड जे रस्ते वॾा तमामु वॾा ॿेड़ा ईंदा हुआ, जेके अची ठटे ऐं झिरक जे बंदरनि ते सामान लाहींदा हुआ। उते जेको लाहींदा हुआ सामान उहो ॿेड़नि में या ॿेड़ा समुंड ते बीहंदा हुआ, उतां वरी नंढा ॿेड़ा निकिरंदा हुआ जेके ठटे ताईं पहुचंदा हुआ, जेका झिरक ताईं पहुचंदा हुआ, जेके वरी मुला कात्यार ऐं राजू ॻोठ इहे हिकिड़ा नंढा बंदर हुआ, उस ताईं पहुचंदा हुआ। उते पहुची पोइ उतां जेको बि सामान ईंदो हो, जेको बि वाणिज्य वापारु थींदो हो, उहो या त अॻिते वेंदो हो या हिन पासे जेको वेंदो हो सो वरी पहिरियां हिते पहुचंदो हो। हितां खां पोइ वरी अॻिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि लाइ वेंदो हो। ऐं जेके कचे वारा इलाइक़ा उन्हनि में ॿियूं जेके शयूं थींदियूं हुई, यानी ज़राई थींदी हुई, चुपायो माल आहे, गिह आहे, मखणु आहे, काठ आहे, सो बि हिन स्टेशन तां झिरक खां हिन स्टेज ते ईंदो हो ऐं हिन खां पोइ वरी अॻिते वेंदो हो। जमपीर हिकिड़ो आहे बि अहिड़े इलाइक़े ते ठहियलु, अहिड़े इलाइक़े में हीउ जेको सो शहरु आहे ख़ूबसूरत इलाइक़े में कोस्तान जो इलाइक़ो हिकिड़े पासे तमामु वसी कोस्तान जो इलाइक़ो आहे, उत्तर साइड ते, ओलह साइड ते ऐं ओभर साइड ते बि, ऐं ॾखण ओभर इहो सॼी जेका तरफ़ आहे उन ते वरी खींजर जहिड़ी हसीन ख़ूबसूरत ढंढ उनजे कंदीअ ते आहे। उन ते कंदी ते हुअण जे करे मच्छी जो वापारु तमामु घणो थींदो हो।
मच्छी जेका हितां खां पंजाब ताईं वेंदी हुई, ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि ताईं वेंदी हुई। मिठे जी मच्छी जेका असां हितां ई कराची या ॿियनि इलाइक़नि तां, कराचीअ में खारे जी त मच्छी हूंदी हुई पर मिठे जी मच्छी हितां ई वेंदी हुई, या ॿिया जेके बि इलाइक़ा आहिनि उहा मिठे जी मच्छी हितां वेंदी हुई। ऐं उनखां अलावा ढंढ में ॿियूं जेके शयूं थियनि, लोड़, ॿियूं जेके हेठां शयूं कढियूं वेंदियूं आहिनि जेके खाधे जे कमु अचनि थियूं, उहे बि हितां वेंदियूं। हितां जेको सो तमामु घणो जेको सो उत्तर साइड ते जेको जाबलू इलाइक़ो आहे, उते जा माण्हू बि पंहिंजो ज़रई शयूं, ज़रई उपत या चौपायो माल पहिरियां ई हिन स्टेशन ते ईंदा हुआ, पोइ हितां ई वरी अॻिते रवाना थींदा हुआ। इहा स्टेशन अगाटियूं जेके सिंध जूं स्टेशनूं आहिनि उन्हनि मां हिकु आहे। कराची उनखां पोइ कराची वारियूं स्टेशनूं ॿ टे, रनपटियाणी, दाबेची, बरादाबाद, साडोरो, झंपीर, मेटिंग, इहे तमामु आगाटियूं स्टेशनूं आहिनि। कोटड़ी वेंदे कोटड़ी बि इहे तमामु आगाटियूं स्टेशनूं आहिनि। त झंपीर बि उन्हनि मां हिकु स्टेशन आहे, पर हिन जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे, छाकाणि त झंपीर हिकिड़ो अहिड़ो शहरु आहे, अहिड़ी जॻहि ते आहे जंहिंखे हिकु पासे जाबरू इलाइक़ो आहे त ॿिए पासे वरी ख़ूबसूरत ढंढ किंजर आहे। तंहिंजे करे हिन में ॿई पासा अची वञनि था, यानी कोस्तान जेको जंहिं ते तमामु घणा ॾुकार पवंदा आहिनि ऐं वसूं बि थींदियूं आहिनि, उहो इलाइक़ो बि आहे। हमेशह आबाद सदा साओ इलाइक़ो किंजर, उहो बि हिन जे बिल्कुलु पासे में ॾखण तरफ़ ई हुनजी कंधीअ ते आहे। पर हिन स्टेशन ते जी इहा बि हिकिड़ी ख़ूबसूरती हुई त हिन स्टेशन जे पासे में ई जेके खजनि जा बाग़ हूंदा, उन ते सुहिणा सुहिणा जेके चश्मा बि तमामु शफ़ाफ़ पाणी जा वहंदा हुआ, जंहिं ते तमामु वॾा वण थींदा हुआ, खजूं थींदियूं हुयूं। त इहा हिकिड़ी हिन स्टेशन जी ख़ूबसूरती हूंदी। बल्कि हीअ स्टेशन तक़रीबन 98 ताईं बि हिन स्टेशन ते वरी रश हूंदी हुई, माण्हू ईंदा हुआ, इंतज़ारु कंदा हुआ, ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ हंधनि तां अची हिते स्टेशन तां लहंदा हुआ, उनखे माण्हू वठणु ईंदा हुआ। त इहो हिकिड़ो अचु वञ जी जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो, वण जो वापार बि हितां थींदो ऐं माण्हुनि जी आमद रफ़्त हितां थींदी। जंपीर शहर लाइ अदीबनि ऐं शाइरनि छा लिखियो आहे, कहिड़े क़िस्म जी शाइरी कई आहे? जंपीर हिकिड़ो अहिड़ो शहरु आहे जेको हिकिड़ो ख़ूबसूरत शहरु आहे, उनखे हयात पंहिंजी शाइरी में ॻायो आहे, ईअं हसन तरसब ॻायो आहे, मुख़्तलिफ़ खोड़ सारनि शाइरनि जंपीर जो ज़िक्र कयो आहे। किंजर जो जॾहिं जॾहिं ज़िक्र आयो आहे, जॾहिं जॾहिं उनजो ज़िक्र आयो आहे, तॾहिं जंपीर जो हर शाइर जी शाइरीअ में उनजो ज़िक्र ज़रूरु आयो आहे। कॾहिं उनखे खजनि सां तशबीह पंहिंजे महबूब, कॾहिं पंहिंजे देश जी, कॾहिं खजनि सां तशबीह, कॾहिं उनखे वॾे बड़ सां तशबीह आहे, कॾहिं जेको सो हिन जी जेका अचु वञे उन सां तशबीह आहे। हिन जी हिकिड़ी स्टेशन जे जेको शहरु आहे उनजी इहा बि ख़ूबसूरती हुई त विच शहर में तमामु हिकिड़ो वॾो बड़ हूंदो हो। अयाज़ उन बड़ जो ज़िक्र पंहिंजी शाइरीअ में बि कयो आहे, पंहिंजे नसर में बि कयो आहे। तंहिंजे करे हीअ हिकिड़ो सभिनी ॻाल्हियुनि सां गॾु गॾु हीअ हिकिड़ी स्टेशन त आहे, पर हिकिड़ो रुमानवी हिकिड़ो माॻ बि आहे। तव्हां ॿुधायो हिन वक़्तु जंपीर जी छा सूरत हाल आहे? जंपीर हाणे जेको सो उहा स्टेशन न रही आहे, छाकाणि त हिकिड़ियूं त मजमूई तरह रेलूं तमामु घटिजी वियूं आहिनि, ॿियूं त तमामु घणियूं जेके रेलूं आहिनि उनजी उहा स्टेशन हाणे जंपीर में नथी थिए। तंहिंजे करे माण्हू जेको सो हिते घटि था अचनि, उहा रौनक न रही आहे। नंबर ॿी ॻाल्हि हीअ बि हक़ीक़त आहे त किंजर में जेका तमामु घणी मच्छी थींदी हुई, जेका हितां खां पंजाब जे इलाइक़नि ऐं ॿियनि इलाइक़नि तां वेंदी हुई, त उहा मच्छी बि कोन रही आहे। उहे वॾा वॾा बाग़ जेके खजनि जा हूंदा, उहे खजूं कोन रहियूं आहिनि। तंहिंजे करे उहा न जंपीर जी उहा हैसियत रही आहे, न उहा सूंहं रही आहे, न उहा सोभिया रही आहे। हाणे जंपीर फ़क़ति उजाणो स्टेशन आहे, उजाणी इहा शहरु आहे। हिन इलाइक़े में कहिड़े क़िस्म जी मैदनियात मौजूदु आहे? जंपीर जो इलाइक़ो कोस्तान जे अहिड़े इलाइक़े में आहे जंहिंजे आस पास तमामु घणो जेको सो कोयले जूं खाणूं आहिनि। मेटिंग स्टेशन या उनजे ओरियां जेको विच आहे या जंपीर जो आस पास उते कोयले जूं तमामु वॾियूं वॾियूं खाणूं आहिनि, जितां ई कोयलो निकिरे थो। बल्कि हिते जो कोयलो सॼे न फ़क़ति पाकिस्तान पर दुनिया ताईं मशहूरु आहे। ॿी ॻाल्हि त चिरोलीअ जो पथर निकिरे थो, चुन जो पथर निकिरे थो, चुन जे मां ठहे थो, उनजो पथर तमामु घणो आहे। सेंड स्टोन हिते तमामु घणो आहे, जंहिंमां जंड ऐं ॿिया जेके पथर जूं शयूं ठहनि थियूं, जेके पथर जो कमु कयो थो वञे थो। ख़ासि करे उहो पथर जंहिं ते नक्शो निगार कयो वञे थो, उहो बि जंपीर जे आस पास मां तमामु घणो मिले थो। पर सभ खां अहम जेका ॻाल्हि आहे उहा चिरोलीअ जो पथर ऐं कोयलो हितां निकिरणु, इहे हिकिड़ियूं अहम मैदनियात आहिनि।
तव्हां ॿुधायो जमपीर जा कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि? साईं सभिनी खां पहिरीं त तव्हां जे रोड सां आया आहियो असांजी जमपीर उन जी त हालत ॾिठी हूंदी त उन ते माण्हू हली बि नथो सघे ऐं उन खां अलावा ॿियो जमपीर वॾे में मसइलो इहो त असांजी जेका ॾंड आहे हिते जेके माफ़ियाऊं आहिनि उन्हनि सॼी ॾंड खे भितूं ॾेई सॼी जेके माण्हुनि जी घुमण जी या वेहण जी जॻहियूं तफ़री जॻहियूं उहे सभु भितूं ॾेई उन ते कब्ज़ा करे उहे बंदि करे छॾियूं अथनि। टियों असांजो जमपीर जो जेको मसइलो आहे त हिते जेके ॿाहिरि जी विंड एनर्जी प्लांट इहे जेके लॻल आहिनि जेके ॿाहिरि जा जेके कंपनियूं अची वेठियूं आहिनि बिजली जे आड़ में उहे हिते कब्ज़ा करे ज़मीननि कब्ज़ो करे विया आहिनि ऐं मक़ामी माण्हुनि खे उहे कंहिं बि क़िस्म जो को बि रिस्पांस नथा ॾियनि। ऐं उनखे अलावा शहर में जेका म्यूनसिपैलिटी इंतिज़ामिया आहे शहर जी हालति इहा सभु घटि रहनि पिया, हर शइ टुटी वई आहे, सॼो शहर जो इंफ्रास्ट्रक्चर जेको तबाह लॻो पियो आहे, इहा हालति लॻी पई आहे। बेरोज़गारनि जी वॾी हिकिड़ी तादाद आहे शहर में जंहिंजो को हथु कोन्हे। ऐं उनखे अलावा हींअर जेके असीं बीठा आहियूं जमपीर प्लेटफॉर्म ते त हिते दर्जन खां वधीक गाॾियूं बीहंदियूं, सुबुह मां बि हैदराबाद वेंदियूं हुयूं, कराची ईंदियूं वेंदियूं, कराची लाइ ट्रेनूं सुबुह लाइ हूंदियूं हुयूं, माण्हू जेके कराची में रोज़गारु कंदा हुआ उहे सुबुह में हितां कराची वेंदा हुआ ऐं सुबुह हैदराबाद में जे कॉलेज वारा ॿिया अटिया उहे सुबुह हितां वेंदा हुआ तक़रीबन राति जो अचण जी सहूलियत हुई ऐं मीरपुर ख़ास जी ट्रेनूं हूंदियूं। हींअर हालति इहा आहे त सुबुह मां शायदि हिकिड़ी ट्रेन वञे थी उहा ई ट्रेन उन को बि टाइम उन शाम जो केॾी महिल बि अचे, इहा हालति आहे। ट्रेनूं बि लॻभॻि तक़रीबन बंदि थी वियूं आहिनि ऐं इहो इंफ्रास्ट्रक्चर असांजी जमपीर हालति इहा राज़ी आहे। तव्हां ॿुधायो त इहो जेको जमपीर शहर आहे इहो छाकाणि त इल्मी ऐं अदबी हवाले खां मशहूरु आहे ऐं हिन वटि तव्हां जमपीर कींदा? बुनियादी मसइलो इहो आहे त पंहिंजो जेके सुधर दुनिया ऐं सिविलाइज़ दुनिया जूं जेके सभ्यताऊं आहिनि उन्हनि जे वधण विझण ऐं उन्हनि जी मुआशी सूरत हाल खे जे तरक़ी जे सॼो दारो मदार उहो इल्मी दुनिया जो हुजे या मुआशी सूरत हाल हुजे उनजे पोयां जॻह सां उनजे तेज़ रफ़्तार आमदरफ़्त जे ज़रिए ने वसीलनि ते डिपेंड करे थो। पर असल मसइलो हीअ आहे त जमपीर जॾहिं खां वठी हीअ रेलवे स्टेशनूं वीरान थी वियूं आहिनि जेके ऐं रस्ता बि टुटा पिया आहिनि ऐं इन सॼे सिस्टम जे डिस्कनेक्ट थियण जे करे मुनक़ते थियण जे करे सॼो माण्हुनि जो जेको निज़ाम आहे ज़िंदगीअ जो सो कटिजी वियो आहे बाक़ी दुनिया खां ऐं तमामु थोरा माण्हू आहिनि जेके या त हिते मुआशी तरह हुते वेठल आहिनि हिते पंहिंजो गुज़र सफ़र कनि था या उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे आबा अजदाद खाते रहनि था। बाक़ी दुनिया जेका आहे सा उन्हनि जो को बि सरोकार हिते त कोन्हे। हिन सिंध खे बिलख़ुसूस जेको आहे सो ही ट्रैक जेको आहे सो सभ खां पहिरीं जेको अंग्रेज़नि सभ खां पहिरीं कराची खां वठी ही कोटड़ी ते जेको ट्रैक ठाहियो छाकाणि माण्हू उन वक़्तु आमदरफ़्त जाम हुई, गाॾियूं सभु हलियूं पिए त माण्हू पंहिंजा गुज़र सफ़र कया हिते। हाणे त छाकाणि जो इन सभिनीनि जो तालुक़ु आहे पंहिंजे कम्यूनिकेशन सां, कम्यूनिकेशन जे हिसाब सां हीउ सॼो मुनक़त आहे निज़ाम, तंहिं करे हीउ सॼो वीरान थींदो वञे, उजाड़ थींदो वञे, तइलीम जेका आहे सा नापेद थींदी वञे, रस्ता रोड जेके आहिनि से फिटंदा टुटंदा वञनि ऐं माण्हू आइसोलेशन में थींदा वञनि। जेतोणीकि जमपीर वारे शहर जे हवाले खां मुख़्तलिफ़ शाइरनि ऐं अदीबनि तमामु घणो लिखियो आहे ऐं शेख हयात हसन दर्स ऐं मुख़्तलिफ़ शाइरनि जमपीर खे पंहिंजे शाइरी में हिकिड़ो मंज़रकशी कई आहे हिन शहर जी। असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि जमपीर जा अदीब ऐं शाइर ख़ैर मोहम्मद कवि। साईं तव्हां ॿुधायो त जेको जमपीर जेको शहर आहे उनजी कहिड़े नौयती तारीख़ आहे ऐं उते हिन शहर में कहिड़े क़िस्म जूं अदबी सरगर्मियूं पुरजंदियूं रहियूं आहिनि? साईं जमपीर जेको आहे तारीख़ी लिहाज़ सां तमामु हिकिड़ो वॾो पस मंज़र रखे थो ऐं हीउ उहो शहर आहे पूरी सिंध में जेको हमेशह अदबी ज़ौक़ रखंदड़ माण्हुनि जे लाइ कशिश रखंदो रहियो आहे हर दौर में। हिते सिंध जा तमामु वॾा वॾा अदीब वक़्तनि ईंदा रहिया आहिनि ऐं को बि माण्हू जॾहिं हिकिड़े दफ़ा जमपीर में अचे थो त पोइ जमपीर जी कशिश जेकी आहे उनखे वरी वापसि कॾहिं न कॾहिं वरी छिके थी अचे। जमपीर तव्हां जॾहिं कराची खां जेकॾहिं ट्रेन जे ज़रिए ईंदो त जबलनि मां ट्रेन जॾहिं गुज़रंदी ओचितो हिकिड़े अहिड़े इलाइक़े में दाख़िल थी वेंदी आहे जिते तव्हांखे सावक ई सावक नज़र ईंदी, खजियूं किंजर जो नीरो पाणी परे परे ताईं पखिड़ियल ऐं तव्हांखे ईअं लॻंदो जहिड़ो कर तव्हां ओचितो कंहिं ख़्वाब नगरी में दाख़िल थी विया आहियो ऐं एॾो त जेको हसीन आहे असांजो जमपीर ऐं उन हवाले सां असां पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब सम्झूं था
त असां हिते पैदा थियासीं, हीअ असांजो जनम भूमि रही ऐं हिते ई असांखे लिखण जे हवाले सां वॾी इंस्पायरेशन मिली आहे। ऐं असांजा जेके दोस्त आहिनि लिखण जे हवाले सां उहे पिणु रिश्क कंदा आहिनि त ऐं उहे असां ते इन ई हिसाब सां रिश्क कंदा आहिनि त असां वटि उहे लिखण जे लाइ समूरियूं इंस्पायरेशन जेके आहिनि। जमपीर लाइ कहिड़नि कहिड़नि शाइरनि लिखियो आहे ऐं शाइरी में जमपीर खे हुन कीअं कोट कयो आहे? जमपीर में शाइरनि हसन दर्स जमपीर पंहिंजी शाइरी में जमपीर जो ज़िक्र कयो आहे ॿ टनि जॻहनि ते। उन खां अलावा असांजो दोस्त आहे इक़बाल रिंद, उन बि तक़रीबन जेके हिन दौर में नवां लिखण वारा दोस्त आहिनि उहे जमपीर जॾहिं जिन बि जमपीर ॾिठो आहे त उन जमपीर जो ज़रूरु ज़िक्र कयो आहे। शेख अयाज़ बि पंहिंजी जेकी आहे हिकिड़े किताब में जमपीर जो तमामु एॾो जादूगराना जेको ज़िक्र कयो आहे, ख़ासि तौर ते ताड़ी जे हवाले सां। जॾहिं पंहिंजनि दोस्तनि सां शेख अयाज़ हिकिड़ी राति ते जमपीर में अची रहियो हो ऐं पोइ जमपीर हुनखे एतिरी हद ताईं इंस्पायर कयो जो हुन पंहिंजे हिकिड़े किताब में उनजो हिकिड़ो वॾो तफ़सीली ज़िक्र कयो आहे। किंजर ते ॻाढ़ा शफ़क़ जी छाई आहे, किंजर ते ॻाढ़ा शफ़क़ जी छाई आहे, कंहिं नौवर्णीअ जे लाल गुलाबी गोल मटोल गिलनि ते लाली का लहराई आहे, या त तमाशीअ जे भाकुर में नूरी ॼण शर्माई आहे, किंजर ते ॻाढ़ा शफ़क़ जी छाई आहे। जमपीर जे शहर जी सुञाणप जेतोणीकि अदबी हवाले खां तमामु अहम लेखी वञे थी। असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं रसूल बख्श दर्स। साईं खां पुछूं था त हिन शहर जी अदबी तारीख़ छा आहे। साईं तव्हां हिन शहर जो अरूज जेको आहे उहो कीअं ॾिठो? हा, जमपीर शहर जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में क़दीम शहर बि रहियो आहे, जिते जेको जिम असुलु नालो आहे जिम माना हेठां लमियल जिम हूंदो हो जंहिंजो ज़िक्र आहे मीर अली शेर खाने बि कयो आहे तफ़तुल कराम में, ऐं चचनामे में बि आहे, तारीख़ ताहिरी में बि आहे। हिते शिव महादेव जो मंदरु हूंदो हो, असां मंदरु ॾिठो, 4 राडूं हुयूं उन्हनि ते मथां पथर सां ठहियलु आहे। ऐं हीअ जेका पाण दीवार ॾिसी आयासीं इहो सिंध जो क़दीम जो दरिया जे किनारनि ते जीअं कोट ठहंदा हुआ ऐं फ़ौजी हवाले सां, हीअ हेमकोट जो क़िलो हो जंहिंखे भीमकोट बि चवंदा हुआ। ऐं हिन क़िले जी तारीख़ तमामु पुराणी आहे। जॾहिं अरबन हमिलो कयो हो त पोइ 40 ॾींहं जिम जेको असांजो इलाइक़ो आहे हिते चश्मा हुआ ॿिया हुआ, त उन्हनि में 40 ॾींहं हिते अरबन जी फ़ौज तरसी हुई ऐं कुम खुटी वई उन्हनि जी। पोइ घोड़ा कोई खाधऊं ऐं पोइ तॾहिं शहर हितां खां परियां वाण आहे साम्हूं, शहर वाणियुनि जो दीवाननि जो उहो हो, ॿियो परियां खुॾायूं हुयूं। ऐं हिते जमपीर शहर में हिकिड़ो ई दुकानु हो जेको हिकिड़े दीवान जो हो। पोइ जॾहिं जमपीर स्टेशन ठही 1900 में जमपीर शहर ठहणु शुरू थियो ऐं जेको दीवाननि खे हुते धाड़ेलनि तंग कयो, पोइ लॾे हिते आया। हिते माण्हुनि खे सेफ्टी मिली, मुस्लमाननि हुन सां कई पंहिंजो हमदर्दी, ऐं पोइ त हिननि वॾो हिते शहरु ठाहियो, 2 कॉलोनियूं बि ठाहियूं कोट, जिन में हिकिड़े कोट जो नालो नसरपुर, ॿिए जो उमरकोट, उहे बि हिननि ठाराया। ऐं जमपीर शहर जो जेको माज़ी आहे जेको असां पंहिंजे सांभर में ॾिठो उहो त ॾाढो ख़ूबसूरत ऐं ॾाढो बहितरीनु, जंहिंमें असां वटि 99% खजियूं जेके आहिनि से हाणे ख़तमु थी वियूं आहिनि। न त जमपीर में हिते पाणी हर घर में 2 फुटनि ते हूंदो, रस्तनि ते पाणी ईअं उॿाड़ा ॾेई निकिरंदो ऐं वेही हलंदो, माण्हू हुन ते आबादियूं कंदा हुआ। असांजा पाण हुते बाग़ हूंदा हुआ जंहिंमें सब्जियूं ऐं खजियूं ताईं घणियूं हूंदियूं, सभु बाग़ ऐं खजियुनि मां ताड़ी निकिरंदी हुई। ताड़ी पिया जेके हुआसीं सॼो ॾींहुं बाग़नि में वेठा हूंदा हुआ। ताड़ी कुदरती खजी जो रस आहे, हुन में को नुक़सान बि कोन हो, माण्हू ॾाढा सिहतमंद हूंदा हुआ। पोइ इहो वरी असांजी सोशल वेलफेयर ठही, उन्हनि ताड़ीअ जे नशे जे करे हुन ते हुनजो लाइसेंस थींदो आहे, हरजीना कंपनी हू कराचीअ जे तॾहिं हूंदा हुआ पंहिंजा इहे शराब खाना, उन्हनि में उहो इस्तेमालु थींदी हुई, हुन में विझी कुझु केमिकल बि हलाईंदा हुआ। तॾहिं जमपीर वॾी रौनक हूंदी हुई, ॿी का मीडिया कोन हुई, का ॿियूं फैसिलिटीज़ कोन हुयूं, माण्हुनि जी विंदर हूंदी हुई ढंढ जे किनारे ते, कचहरियूं, नड़ बैत सुगड़नि जूं ऐं रागियुनि जूं, उनखां सवाइ मल मलाखड़ा ऐं माण्हू सभु शाम जो फ्री थी पहुची हिननि ढंढ जे किनारे ते वेहंदा हुआ।
हिन मंदर में हाणे दीवान हिनखे नए सिर ठारायो आहे, पर हिन जो ज़िक्र तोहफ़तुल कलाम में मीर अली शेर खाने कयो आहे, ॿियनि बि कयो आहे। ऐं हेमकोट जॾहिं अरब आया तॾहिं कींजर ढंढ कोन हुई। कींजर ढंढ जी तारीख़ 1100 साल आहे, 1100 साल खनि आहे। हीउ सिंधू दरिया जो हिकिड़ो वहिकिरो हो जेको सिंधू दरिया साॼे पासे आर कंदो, त हितां कुंड करे पोइ वरी परियां सोंडनि खां ऐं चिलियनि खां थींदो जंगशाही जे हेठां जेका हाली जी ढंढ आहे, इहो बि सिंधूअ जो पेट आहे, हडेरो बि सिंधूअ जो पेट आहे। पोइ खारी सीर वटां घारे वटां वञी समुंड में जेको सो नेकाल थींदो। हिन इलाइक़े खे नखलिस्तान चवंदा हुआ, पोइ तव्हांजे ख़्याल में हिन जी जेका तबाही कहिड़े साल में शुरू थी ऐं प्री पार्टीशन में हिन जी छा हैसियत हुई? नखलिस्तान तव्हांखे छा ॿुधायां, त जमपीर शहर ॾिसबो ई कोन हो। ॻोठ जेके हूंदा हुआ रुॻो खजियूं हूंदियूं, इंतिहाई घणियूं खजियूं जेके माण्हुनि पंहिंजे उहे ख़ुदिरो हूंदियूं, के माण्हू प्लानिंग सां बि न पोखींदा, छो त पाणी जी सतह तमामु मथे हुई। पोइ हिते जेको सरमायादारनि इहे ज़मीनूं खयूं, उन्हनि 100 खनि ट्यूबवेल हया। उन्हनि ट्यूबवेलनि जे करे असांजे जमपीर जी तबाही थी, खजियूं ख़तमु थी वियूं, वाटर टेबल किरी वई हेठि, खजीअ खे पाणी मथे खपे, खजी पहाड़ कोन थींदा, उहो थोरो थींदो आहे। पोइ खजियूं बि किरी वयूं ऐं जमपीर जी ख़ूबसूरती बि ख़तमु थी वई। हिते कहिड़ा कहिड़ा अदबी शख़्सियतूं कहिड़ियूं कहिड़ियूं ईंदियूं रहियूं ऐं उन्हनि जमपीर खे कीअं उन्हनि पंहिंजे शहरनि शाइरी में लिखियो? जमपीर जेको बि आयो आहे उनखे जमपीर ॾाढो मोयो। शेख अयाज़ बि आयो आहे, उन जमपीर इन पंहिंजे कींजर ते शाइरी बि कई, दाढ़ी बि थी। ऐं उते तंहिंखां पोइ असां वटि अली बाबा जो त ई मस्कन हो। अली बाबा हिन जमपीर ते हिन मंदर ते हिते बाक़ाइदा देरो जमाए वेठो हूंदो। पोइ बि सभु दोस्त काफ़ी आया, पर हसन दर्स उहो त हिन जमपीर खे पंहिंजो माना चवंदो मुंहिंजो ॿियो जनम जमपीर आहे। उन शाइरी बि कई आहे उन्हनि ते, जॾहिं जमपीर में मुंहिंजी जवानी मोट खाईंदी, खिली चवंदे खजीअ खे तिखी तलवार वांगुरु। ऐं पंहिंजो सॼो जमपीर जो ज़िक्र, वणनि ते कांगा वेठल, गलीअ मां गऊं पिया आहियूं, पुराणो ॻोठ हो पर पिरीअ जे पार वांगुरु हो। उन करे मुंहिंजे ख़्याल में सभु दोस्त जेके हिते आया आहिनि, असां हिन मंदर जे आगंद में कई हिते अदबी प्रोग्राम करायासीं तमामु ज़बरदस्त नमूने सां। सभु सिंध जा अदीब शाइर हिते आया। त जमपीर में हिकिड़ी कशिश आहे, जेको माण्हू आयो आहे उहो हिते पोइ हिन जमपीर खे विसारे न सघियो आहे। अयाज़ किथे जमपीर खे लिखियो आहे? अयाज़ पंहिंजी शाइरी में लिखियो आहे, पंहिंजो नूरीअ जे हवाले सां, कींजर जे हवाले सां। पंहिंजो ऐं कींजर तुंहिंजे कंधीअ ते कोई तमाची अचिणो आहे, नूरा पाए नूरीअ खे थी लहरूं लहरूं नचणो आहे। ऐं कींजर तो ते ॻाढ़ा गुल जो वाह फुलारे वञिणो आहे, हिन सोनेरीअ जे सरसर जी सो सूंहं उजारे वञिणो आहे। त अयाज़ बि ॻायो हिते ॾाढो कींजर खे। ऐं ॿिया जेके बि दोस्त आया आहिनि उन्हनि में ख़तब हसन दर्स त हिन जो प्रोफाइल जेको ख़ूबसूरत लिखियो हो, असांखां मिस थी वियो आहे। उन में उन कमाल जो लिखियो हो। अली बाबा हिते बाक़ाइदे अची रहियो। ऐं जेके बि दोस्त आया आहिनि तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में जमपीर जिन बि ॾिठो आहे उहे अॼु हुनखे विसारे कोन सघिया आहिनि। इब्न हयात पंवर जो कहिड़ो किरदारु? साईं 1952-53 में साईं इब्न हयात पंवर जमपीर में आयो, उस्ताद थी, ऐं उनजा वॾा कारनामा आहिनि। पहिरीं ॻाल्हि त हुन जेको नियाणियुनि जी तइलीम ई कोस्तानी इलाइक़ो, नियाणियूं केरु कोन पढ़ाईंदा हुआ। साईं ॾींहं जो प्राइमरी उस्ताद हो, प्राइमरी पढ़ाईंदो हो, ऐं शाम जो नियाणियुनि जो क्लास वठंदो हो। ऐं हुन ॿियो जेको पंहिंजो शागिर्द हुओ साईं गुलाम मुस्तफ़ा बहिराणी, ऐं ॿियो असांजो हिते चङो माण्हू जमालुद्दीन कोस्तानी, उहे अंग्रेज़ी पढ़ियल हूंदा हुआ, त उहे मुफ़्त में अंग्रेज़ी मिडल ताईं क्लास हलाईंदा हुआ, मुफ़्त में, को उजरो कोन वठंदा हुआ। त साईं इब्न हयात पंवर हिते अदबी संगत जी शाख खोली 1955 में, ऐं उहा सिंध जी अदबी संगत जी पहिरीं सरगर्म शाख हुई, जेको पंहिंजे अदल सुमरे पंहिंजी जेका थीसिस लिखी आहे उन में जमपीर जे अदबी संगत जो ज़िक्र आहे। त साईं इब्न हयात पंवर ते इल्म जो जेको शऊर ऐं माण्हुनि में साञा, उहा साईं इब्न हयात पंवर जो वॾो कारनामो। हुन वॾो हिते टैलेंटेड माण्हू पैदा कया, गुलाम नबी बहिराणी जहिड़ा, जमालुद्दीन कोस्तानी, गुलाम मुस्तफ़ा बहिराणी। ऐं गुलाम मुस्तफ़ा बहिराणी उहो पहिरियों माण्हू आहे जंहिं सराइकी में कहाणी लिखी, तारे उजाम गए। त साईं इब्न हयात पंवर असां ते हिते जमपीर ते हुनजा वॾा अहसान आहिनि। हिन हवाले सां हुन तइलीमी शऊर तमामु घणो आंदो, नियाणियूं पढ़ाइणु, अंग्रेज़ी पढ़ाइणु। कोस्तान में जमपीर जी कहिड़ी हैसियत आहे? कोस्तान इलाइक़े में हिन शहर जी कहिड़े नंढ जी? गुलाम साईं, ही जमपीर यूनियन काउंसिल जेका आहे सा तेल के भठोरे खां एराज़ी में वधीक आहे। हे कराची ज़िले सां मिले थी, जामशोरे सां मिले थी, ठट्टो त आहे हिन में। त हिन में मुंहिंजे ख़्याल में सॼी यूनियन काउंसिल में जेको असांजो ठट्टे ज़िले जो कोस्तान आहे, देऊं 4 आहिनि, 7 भाङे 1, 7 भाङे 2, ऐं उन्हनि ॿिन्ही देवनि में
जमपीर हिकिड़ो ई त शहर आहे जिते पढ़ाई जो बि हिकिड़ो हायर सेकेंडरी स्कूल आहे, ॿियो किथे बि को स्कूल अंग्रेजी कोन्हे। ऐं असां वटि ई हिते नूरियाबाद जा ॿार, जामशोरे ज़िले जा सभु असां वटि पढ़ण ईंदा आहिनि हिते। ऐं जमपीर जी वॾी जेका असां सुञाणप बि आहे हिकिड़ी खजिन जे हवाले सां, ॿियो रेलवे स्टेशन जे हवाले सां, टियों हिते जूं जेके अदबी माहौल आहे ऐं हिते जेको पुरअमन माहौल हो, सुकून ऐं प्यार, हीअ असांजा दीवान ऐं असीं सभु जहिड़ा घर जा भाती हुजूं। हीअ दीवाननि जो मंदरु आहे, हू परियां हुसैन शाह जी मज़ार आहे, मस्जिद आहे। त असां वटि इहो ख़ुलूस, अमन, सुकून उहो जमपीर जो मशहूरु हो। जमपीर में कॾहिं बि इहो असां वटि का तफ़रक़ेबाज़ी या फ़िरक़ेबाज़ी न थी। अलबत्त हाणे कुझु जेको ही असां वटि इंता पसंदी आई आहे, हिन जा हिते कुझु असरु ॾिसण में अचे पियो, पर अञा ख़ुदा जी महिरबानी आहे, असीं मुस्लमान हिंदू सभु पंहिंजे भाइरनि वांगुरु रहंदा आहियूं। ऐं जमपीर मिसाली शहर आहे अमन ऐं सुकून जे लिहाज़ सां। हिन वक़्तु कहिड़े हिते मसइला आहिनि, कीअं हल थी सघनि? हींअर असांजा खोड़ मसइला आहिनि, असांखे सदाईं नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जमपीर खे वॾे में वॾी ॻाल्हि जिते बि तरक़ी थींदी आहे उनजो मेन 3 शयूं हुजणु खपनि: रोड, हेल्थ ऐं तइलीम। असां वटि रोड जी हालत तव्हां ॾिसी आहे, हिन ते दोस्तनि नालो ई रखियो आहे डिलीवरी रोड। त असांखे रोड बि कोन ॾिनो वियो 30 साल जिन शिरादीन जी हुकूमत हुई, पोइ असांजी पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई, अलाह करे ख़ुशि हुजनि। पर जमपीर खे उन्हनि जहिड़ो कर असीं हिननि जा हिन ज़िले जा माण्हू ई न हुजूं। हेल्थ जे लाइ असां वटि बेसिक हेल्थ यूनिट आहे। हेॾो सारो माण्हू हुतां नियाणियूं वीचारियूं जेके पेट सां हूंदियूं आहिनि, उहे जॾहिं डिलीवरी थींदी आहे खणाए वेंदा आहिनि, या घस में मरी वेंदियूं आहिनि, या उन्हनि रस्तनि जे झोंकनि ऐं हिननि रस्ते जी ख़राबियुनि जे करे उते ई वियम थी वेंदा आहिनि। ऐं स्कूल असांजो हायर सेकेंडरी स्कूल आहे जंहिंमें एतिरा सारा ॿार आहिनि, अञा ताईं असां वटि सब्जेक्ट स्पेशल सिर्फ़ु 2 माण्हू, ऐं उहो शाबस हुजे उस्तादनि खे, पोइ बि उहो स्कूल हलाइनि था। ऐं हेल्थ ऐं ॿियो हिते जी बेरोज़गारी हिते माण्हुनि में, छो त हिते माण्हुनि जो रोज़गार जो ज़रियो अॻे हूंदी ढंढ। मलाह 50,000 मलाह हिन ते पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हुआ। उहो ढंढ में पॉल्यूशन करण जे करे कींजर तबाह थी विया। कोटड़ी साइड जो जेको फिज़ूल मादो आहे, जंहिंमें केमिकल्स आहिनि, 50 क़िस्म जा ज़हर आहिनि, ऐं नूरियाबाद जे कारखाननि जो जेको मादो आहे उहो सभु अचे थो हिन ढंढ में। ऐं हिन ढंढ में अचण जे करे असांजी कींजर जो पाणी जेको आहे उनजी क्वालिटी ख़राबु थी वई आहे। उन करे मच्छी ख़तमु थी वई आहे। ढंढ जे अंदरि जेको गाह थींदो हो, जेको मच्छी जो चारो हो, उहो गाह ई ख़तमु थी वियो आहे। ऐं हाणे तव्हां ॾिसो त मच्छी जितां हितां 2 बोगियूं एयर कंडीशन भरिजी इस्लामाबाद ताईं रेल जूं वेंदियूं हुयूं, ऐं लाहौर, पेशावर, कोयटा, हाणे माण्हू वीचारा उहे पिननि था। जेके माण्हू तमामु घणो पैसो कमाईंदा हुआ, उते शुगल थींदा हुआ, राग जूं महफ़िलूं, मलाह खड़ा, हाणे उहे मलाह वीचारा पिनण जहिड़ा थी विया आहिनि, मच्छी मिले ई कोन थी। ऐं ॿियो असां वटि हिते ख़ुदा जा मत जा मुड़ियल के माण्हू आहे, जिन ते हिकिड़ो थींदो आहे दयो, उहो खारे पाणी में थींदो हो हॾेरे ढंढ में, उहो उन्हनि मच्छी वधाइण लाइ उहो नसल लाइ उते दयो अची हिते छॾियो, उन दए तबाही करे छॾी। असांजे जेको मच्छी जो ॿिज आहे उहो दयो खायो वञे। ऐं उनखां सवाइ हीउ जेको असां अॼुकल्ह हले पई, असांजी तहरीक पई हले, असीं केस दाख़िल कराइण वारा आहियूं त हिन में जेका पॉल्यूशन कींजर में आहे, इहो पाणी माण्हुनि जे पीअण जे लाइक़ु बि कोन्हे। एतिरे क़दुरु वाटर बोर्ड कराची वारनि खे एतिरो बि हया कोन्हे त सॼी कराची पाणी हीअ थी पीए। ऐं उहो पाणी जंहिंजी असां क्वालिटी कराई आहे, पंहिंजो टेस्ट, त उन में 50 क़िस्म जा ज़हर आहिनि। हाणे हुन में जॾहिं गाह नथो हली सघे, मच्छी नथी हली सघे, त उहो इंसाननि ऐं जीतनि ॼण लाइ तमामु ख़तरनाक आहे। तव्हां साईं जमपीर जे हवाले शाइरी कई आहे? मूं शाइरी कोन कयो आहे, मूं तहक़ीक़ कया, लिखियो आहे। ऐं ॿियनि दोस्तनि ख़ूब शाइरी कई आहे, हसन कई आहे, ॿियनि बि खोड़ यारनि कई आहे। इक़बाल रिंद लिखियो आहे, मीर हसन आरीसर लिखियो आहे कींजर ते, ईअं ॿिया माण्हू ॿुधाईंदा। बसि आऊं तव्हां लतीफ़ कयो आहे उहो ई ॿुधाईंदुसि। हेठि जर मथे मञर, पासे में वणरा, अचे वञे विच में तमाची जी साह, लॻे उतर वाह त कींजर हिंदोर ते। उहो हाणे उतर वाह लॻो आहे, कींजर हिंदोर लॻो पियो। जी, जीअं त जमपीर शहर जे हवाले खां असां तव्हांखे अॼु पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मंज़र ॾेखारिया। हीउ शहर जेको कंहिं दौर में वॾो अरूज हिन शहर ॾिठो, ऐं न फ़क़ति तारीख़ हवाले खां, अदबी, सक़ाफ़ती ऐं समाजी हवाले खां हिन में सरगर्मियूं थींदियूं रहियूं आहिनि। पर हिन शहर में हिन वक़्तु मुख़्तलिफ़ अनेक क़िस्म जा मसइला आहिनि जेके हल न थी सघिया आहिनि। हितां जे माण्हू जो ख़्यालु आहे त हिन जा मसइला हल कराए वञनि, त जीअं हीउ शहर ॿीहर तरक़ी माणी सघे। कैमरामैन फारूक जान सां गॾु ग़ुलाम सिंध ख्वाजा, ठठो।